सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी दोस्तनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम थो अचे। उन्हनि सभिनी दोस्तनि जो, भाउरनि भेनरुनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे, सोशल मीडिया ते मुंहिंजे अकाउंट्स खे फॉलो कनि पिया। इन सां गॾोगॾु गुज़ारिश इहा आहे त जिन दोस्तनि अञा सुधो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उहे सब्सक्राइब कनि, दोस्तनि सां शेयर कनि, उन्हनि खे बि गुज़ारिश कनि त हू चैनल सब्सक्राइब कनि ऐं वीडियोज़ खे वॉच कनि। पाण सिंध में अरगूननि, तुर्खाननि ऐं मुग़लनि जे दौर बाबति ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। अरगूननि ऐं जेको तुर्खाननि जो जेको दौर रहियो सिंध में, इंतिहाई ज़ुल्म, ज़्यादतियुनि ऐं बरबरीअत जो दौर हुयो, जंहिंमें सिंध ते तमामु घणा ॾुखिया ॾींहं आया। इन सां गॾोगॾु सिंधी माण्हुनि मज़ाहिमत जा नवां दग ऐं तरीक़ा तलाश कया। धारियनि हाकिमनि खे, क़ाबिज़ हुक्मराननि खे हिकु ॾींहुं बि सुख सां सुम्हणु न ॾिनो। सिंधियुनि जी मज़ामत हुननि खे चरियो करे छॾियो। हुननि जो जेको उरूज हुयो, ओज हुयो, उहो ज़वाल में तब्दील थी वियो। हाणे ही जेको तारीख़ में लिखियलु आहे त मिर्ज़ा शाह हसन जेको तमामु वॾो ज़ालिम माण्हू हुयो, उहो पछाड़ीअ जे उमिरि में सफ़ा चरियो थी वियो ऐं हुनखे को औलाद त कोन हुयो, पर हुनखे ख़ारिश जी अहिड़ी बीमारी थी जो कुते वांगुरु भौंकंदो वठंदो हो, माना रड़ियूं कंदो, दाहूं का बाऊ बाऊ कंदो वठंदो हो। छाजे करे हुन ज़ुल्म कया सिर्फ़ु माण्हुनि सां, धरती धणनि सां ज़्यादतियूं कयूं हुयूं, उन्हनि खे चिचरियल लाश ॾिना। आख़िर में हू चरियो थी भौंकंदे मरी वियो। हाणे शाह हसन, मिर्ज़ा शाह हसन अरगून खां पोइ सिंध खे तुर्खाननि ॿिनि हिसनि में विराए खयो। माना हिकिड़े ते सिंध जे अपर सिंध जे काइम ते सुल्तान महमूद कोकल ताशा कब्ज़ो करे वरितो ऐं जेका ॾखिण सिंध हुई उते मिर्ज़ा ईसा तुर्खान पंहिंजी हाकिमियत क़ाइमु कई। अरगूननि खां तारीख़ जो हिकिड़ो पूरो हिसाब वठी ऐं इहा महशर वारी घड़ी सॼी सिंध ते मिर्ज़ा बाक़ी जे रूप में अची नाज़िल थी। माना अरगूननि जेको ज़ुल्म कयो, उन खां पोइ वरी मिर्ज़ा बाक़ी हिक ज़ालिम जे रूप में अची नाज़िल थो थिए। उहो वरी सिंधियुनि सां त ज़ुल्म ज़्यादतियूं जारी हुयूं, पर हू अरगूननि खां बि हिसाब थो वठे, अरगूननि लाइ बि महशर मचाए थो छॾे। मिर्ज़ा बाक़ी सिंधी अवाम सां जेकी कुलूर कया, इन बाबति अब्दुल वाहिद आरिसर पंहिंजी किताब सर में सांझी वीर में लिखे थो त सिर्फ़ु उहे ज़ुल्म न, पर मिर्ज़ा बाक़ीअ जो अरगूननि सां जेको सलूक हुयो उहो बि इंतिहाई ज़ालिमाना ऐं सफ़ा कान हुयो। माना हुननि हिक ॿिए सां केॾा ज़ुल्म कया। हाणे इन मां अंदाज़ो लॻाए त हुननि माण्हुनि, सिंधी माण्हुनि सां छा ज़ुल्म कयो। जेके रहज़न हिक ॿिए खे जहिड़ो कोन छॾींदा, हिक ॿिए जूं अखियूं कढाए छॾींदा, हिक ॿिए जूं खलूं लाराए छॾींदा, उन्हनि मज़लूम माण्हुनि सां छा न ज़्यादतियूं कयूं। तारीख़ ताहिरी में लिखियलु आहे त जॾहिं मिर्ज़ा बाक़ी सिंध जे गादीअ ते वेठो, तॾहिं अरगून अमीरनि हिकु लश्कर गॾु करे मिर्ज़ा बाक़ीअ खां मुतालबो कयो त मिर्ज़ा शाह हसन जो ख़ज़ानो असांजे हवाले कर। उन जेको अरगून हुयो त उनजो जेको ख़ज़ानो हो, उनजी मिल्कियत असांजे हवाले कर, ॿी सूरत में तोसां जंग कंदासीं, तोखे मिटीअ में मिलाईंदासीं। मिर्ज़ा बाक़ीअ खे जॾहिं अरगूननि जे इन इहा शोहरत जी ख़बर पई त हिन फ़ैसिलो कयो त हाणे वक़्तु अची वियो आहे जो हिकमत अमलीअ जी ॻाल्हियुनि खे छॾे ॾिजे, छो त इन्हनि सां कमु न हलंदो। इन करे हाणे अहिड़ो तरीक़ो इख़्तियार करणु घुरिजे जंहिंसां अरगूननि जे फितने जो हमेशह लाइ ख़ात्मो थी वञे। छो जो हुन अरगूननि खां हुकूमत खसी, हू तुर्खान हुयो, त हुन चयो त अरगूननि खे ई ख़तमु कयो। इन करे हिन अरगूननि खे घुराए चयो त तव्हां घबरायो न, आउं फलाणे ॾींहुं ख़ज़ाने खे विराईंदुसि। पोइ हिन पंहिंजे ख़ासि चमचनि हबश ख़ान, शबरिंग ख़ान, मुला सालिह खे घुराए ॻुझ ॻोह में हुकुम ॾिनो त
आउं जॾहिं अरगूननि खे खज़ाने जे विरासत लाइ घुरायां तॾहिं तव्हां मां हर हिकु कुझु सिपाहियुनि सां दीवान खाने जे कमरनि में लिकी वेही रहे ऐं तयारु हुजे, मौक़ियो मिलंदे अरगूननि ते हमिलो करे ॾिए। मिर्ज़ा बाक़ीअ जे इन जी हिदायत मूजिबि मुला खमीसो ऐं ॿिया उहे माण्हू जिन खे हुकुम मिलियल हो से मुक़ररु ॾींहं ते ॾसियल जायुनि ते लिकी वेही रहिया। मिर्ज़ा बाक़ी सलामीअ वारे जेको चबूतरो आहे हुनजी उते अची वेठो ऐं खज़ानचियुनि खे हुकुम ॾिनई त खज़ाने जी पेतियूं कढी ढेर करे छॾियो ऐं आम ख़ासि अरगूननि खे दावत ॾिनी वई त नंढा वॾा सभु अची हाज़िर थियनि जीअं इन मिल्कियत जे विरासत वारे झगड़े जो हमेशह लाइ ख़ात्मो कयो वञे जेको असां ऐं तव्हां जे विच में घणे वक़्त खां हलंदो पियो अचे। बेख़बर अरगूननि उन जी ख़ुशख़बरी खे ॿुधी ख़ुशीअ में रुपयनि जी हासिलात लाइ घोड़नि ते चढ़ी सुहिणा वॻा पाए सिंगार करे दीवान खाने में काज़ी खमीसे वटि अची गॾु थिया। जॾहिं सभु अरगून गॾु थी विया तॾहिं मिर्ज़ा बाक़ीअ उन्हनि खे चवाए मोकिलियो त अव्हां जे ॾिसण जो मुश्ताक़ आहियां, माना मां तव्हांखे ॾिसण थो चाहियां, मुंहिंजी दिलि में तव्हां लाइ मोहबत जा मच पिया भरनि, उन करे जो अॼु तव्हां सभु गॾु आहियो। आउं हिन वक़्तु अकेलो बिना हथियारनि जे बालाखाने ते वेठो आहियां, तव्हां बिना खुटके जे मूं वटि हलिया अचो छो त तव्हां मुंहिंजा भाइर आहियो। माना हुननि खे धोखो थो ॾिए। पैसनि जी लालच में अंध अरगूननि पैसनि जी लालच में अची बेख़ौफ़ थी बिना हथियारनि जे वटि सालिया विया ऐं कतार करे मिर्ज़ा बाक़ीअ जे साम्हूं वेही रहिया। जॾहिं सभु वेठा तॾहिं हिन खेनि मुख़ातिब थींदे चयो, ए अज़ीज़ो, आउं हिन खज़ाने तां हथु खणी चुको आहियां। आउं हीउ खज़ानो तव्हां में बराबरि विराए तव्हां सभिनी खे पंहिंजो अज़ीज़ बणाइणु घुरां थो। हाणे पैसनि विराइण जो वक़्तु वेझो आहे। तव्हांखे ख़बर आहे त हीउ अजीब ॾींहुं आहे ऐं पैसो अहिड़ी शइ आहे जेको पीउ खे पुट जो ऐं भाउ खे भाउ जो दुश्मन बणाए छॾे थो। मूंखे फ़िक्र रुॻो हीअ आहे त विरासत जे वक़्तु जॾहिं आम तौर गोड़ घमसाने झगड़ो थींदो आहे त इन ई गड़बड़ में किथे मूंखे नुक़सानु न पहुचे, इन करे आउं परे थी वियां थो। इहो चई हू परे वञी वेठो ऐं पंहिंजे पुट खे हुकुम ॾिनई त तूं पैसा विराए। अञा पेतियुनि जा ताला ई न खुलिया त लिकी वेठल जेके सिपाही मोर्चनि मां निकिता, जेके हुन लिकाए विहारिया हुआ, उन्हनि खे पहिरियां ई इशारो मिली चुको हो त रुपयनि तोरण वारी साहिमीअ में पैसनि बजाए हर अरगून जी सिसी तोरी वञे ऐं कंहिं बि अरगून खे जेरो वापसि वञणु न ॾिनो वञे। मिर्ज़ा बाक़ीअ जे सिपाहियुनि अहिड़ो त ज़ोराइतो हमलो अरगूननि ते कयो ऐं अहिड़ो त अरगूननि जो क़त्लेआम कयो जो हिकु बि अरगून जेरो न बचियो। पोइ उन्हनि जूं सिसियूं वढे दीवान खाने जे दरियुनि मां ॿाहिरि उछलियूं हुयूं। बाक़ी आम अरगून ख़लक जेका हुई, जेका काज़ी खमीसे वटि वेठी हुई, तिन जे क़त्लेआम में काज़ी खमीसे बि का कसर कान छॾी। एतिरे क़दुरु जो हिकु बि अरगून किले मां सलामत ॿाहिरि न वियो। इन कार्रवाई खां पोइ मिर्ज़ा बाक़ी पंहिंजे ख़ासि चमचनि खे हुकुम ॾिनो त अव्हीं अरगूननि जे हवेलियुनि में वञो ऐं उते वञी क़त्लेआम करियो ऐं हिकु ॾींहं जो ताज़ो ॼावल ॿार बि मिलेव त उनखे बि जेरो न छॾियो। मिर्ज़ा बाक़ीअ जे हुकुम ते हिकु जमायत अरगूननि जे घरनि में, यानी हवेलियूं उन्हनि खे चवंदा हुआ, मुतबर हुया, घर मिसकीननि जा हूंदा आहिनि, हुननि जूं हवेलियूं हूं, उन्हनि में मिर्ज़ा बाक़ीअ जे हुकुम ते संदसि हथियारबंद काहे पिया ऐं जेको अरगून मिलियो उनखे बेदर्दी सां कुठो वियो। इन ई क़त्लेआम मां जेकी अरगून बची सघिया से भॼी गुजरात हलिया विया। दरियाई अरगून वलद शेर अली अरगून उन वाक़े खां पोइ चवंदो हो त इन ई हादसे खां पोइ अरगूननि जो ही हाल थियो जो हिननि खे खाइण लाइ मानी ऐं पाइण लाइ कपिड़ो न हो। माना पहिरियां हुक्मरान हुआ, पोइ इन हालत ते अची पहुता जो हुननि खे खाइण लाइ मानी न हुई, पाइण लाइ कपिड़ो न हो। जेकॾहिं कंहिं वटि घोड़ो हो त उहो बुख सां पार थी वियो हो। पुराणी तलवार ऐं टुटल कमान खां सवाइ अरगूननि वटि कुझु न रहियो। शिकार ते हिननि जो गुज़ारो हो ऐं अहिड़ी बदकिस्मतीअ वारो वक़्तु हिननि ते आयो जो पीउ पुट खां ऐं पुटु पीउ खां विछड़जी अकेलाई ॾोलाए जा ॾींहं गुज़ारण लॻो।
इन हालत में ख़बर नाहे त अरगून केतिरो वक़्तु रहिया, पर अॼु हिन सरज़मीन ते, सिंध जी सरज़मीन ते अरगून नाले का बि ज़ात मौजूदु न आहे। हू हाकिम हुया, सिंधनि सां ज़ुल्म कयनि, पर हू हमेशह लाइ ख़ुदि पाण निस्त नाबूद थी विया। माना अरगून ज़ात जंहिं हिन सरज़मीन ते 32 सालनि ताईं हिते जे आवाम जे रत सां रांदि कई ऐं घरनि खे बाहियूं ॾेई साड़ियो, उन्हनि जो सिंध मां नाव निशान मिटिजी वियो। इन करे तारीख़ जे जबर खां डिॼो, तारीख़ जो जबर ॾाढो देर हूंदो आहे। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदुसि।